भाईजान वार ठा तके छा तो भला कॾहिं को सुहिणो माण्हू न ॾिठो थी आहे वार ठाहींदो वञ बाबा कमु जान छॾाईंदो वञ हे हा इहो ई ठा करणो छा वार ठाहिण काजे वार ठाहिजांइ अहिड़ा ठाहिजांइ जो इहो माना बाक़ी माण्हू ॾिसनि यार कहिड़े सैलून वारे ठाराया थी सुठा ठाहिजांइ ॾिसे तके छा थो जान छॾाईंदो वञ न कम खे हलाईंदो हल हथ हलाईंदो हल मुतबर उठ तो उठ अरे छोबड़े छो तो उठ मथे बंदा सैलून उठ अरे मूंखे नथो सुञाणे तूं मूंखे थप थो हणे वार ठाराइण पंहिंजी का हो कर न हल 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 पंहिंजी महिनत वठ न मथे हल निकिर ईअं वार ठाराए पान अरे तूं सैलून में वेठो आहे तॾहिं ॻाल्हाए थो ॿाहिरि निकिर त तोखे ख़बर पए कंदे छा तुंहिंजी औकात छा हैसियत छा आहे तुंहिंजी औकात तूं अहिड़े थपा छो थो हाणे तूं चओ त मां वार न तुंहिंजी ठाहींदुमि ग़लती आहे न ग़लती मुंहिंजी आहे हल निकिर तो हल धिका न ॾे भाईजान धिका न ॾींदो कर छा आहे छा मथां आहे ईअं सुन धिका न ॾे हाणे हल धिका न ॾे कंदे छा तूं बंदा न सैलून ॾिसंदुमि तूं सैलून खोली आहे मोतबर थियो आहे न कंदे छा तूं अॼु 8 ॼणा वेठा छा कंदो निकुर ते ॿुध ते छा कंदा 7 ॻाल्हाए न ॿिया ॿिया छा आहे तूं निकिर तूं अञा अञा छा निकिरा ॿाहिरि त आयो हेॾे अचां और ॿिए पाड़े में हल हिते वेठो न ॿिए पाड़े में हल मोतबर थो थिए मोतबर थियो आहे तपा तो हाणे वार ठाहिण न था अचनि वरी नमूनो कयो हली आहे हे विड़ियो आहे हे सैलून वारो विड़ियो आहे अरे निकिरी आहे ओ रिछ निकिरी आहे हाणे वठी आयो त माण्हू मोतबर थियो आहे न असां सां विड़े थो जहिड़ो थो करे हे विड़ियो आहे त हे विड़ियो असां सां विड़े थो न का ॻाल्हि न आहे कोई वेझो न ईंदो कोई वेझो न ईंदो कोई वेझो न ईंदो कसम त कंहिंखे बि न हे त हथ कीअं जो तो हाँ हथ कीअं जो तो मां भाईजान ए नहीं था वेझो मूंसां ॻाल्हाए हे उथे न ईअं सभा बूथ चिबो करे छॾींदा तूने विड़े छो मूंखे चप विड़े छो थो तूं ए विड़ियो छो ए विड़ियो छा करे छॾ त मां ॻाल्हायां न मोतबर न थी न मां ॻाल्हायां न आस्ते ॻाल्हा आस्ते ॻाल्हाया वॉल्यूम घटि कर भाईजान साईं मसलो इहो आहे आयो मुंहिंजे वार ठाराइण साईं हाणे साईं भाऊ मसलो इहो आहे ते मुंहिंजे आयो वार ठाराइण ते मुंहिंजा वार ठाहे तव्हांजी सैलून वारा ठाहिण ईंदो नी भा मां हिनखे चयो वार कहिड़ी डिज़ाइन ठाहिया आहीं सही हिन चयो हे डिज़ाइन ठाहे मां को सर्च करायो अथई हेॾे ॾिस न छाजे लाइ सैलून खोली थी जेकॾहिं इहा डिज़ाइन नथो ठाहे सघे इहे चई त मां ये कीअं डिज़ाइन ठहंदी हिन डिज़ाइन में तव्हांजी डिज़ाइन में फ़र्क़ु आहे वॾो कहिड़ो फ़र्क़ु आहे इलाही फ़र्क़ु आहे बाबा अरे बाबा उणिवीहो वीहो हाणे छा माफ़ी वठणी आहे जहिड़ो करिणो आहे या बख़्शणो आहे या जीअं हिन मुंहिंजी बेइज़ती कई त बसि छा करिणो आहे तव्हां ॿुधायो छा करिणो आहे न त जेकॾहिं हिनखे डिज़ाइन इहा न अचे पई ठाहिण मूंखे चवया भाईजान हलियो वञ बाक़ी तूं मूंखे ग्राहकनि जे हाणे हल हिसाब हल पेर ड्राई हल अॼु माफ़ कयां त ॿीहर नमूनो न कजांइ भाईजान मूंखे ख़बर आहे जंहिंखे गॾु वठी आया हितां हुनखे बि जेके मोकल बि आहे जनाज़ा विया थी न इहे असांजे हथनि मां विया थी गुज़री अच्छा हे कब्रिस्तान तो भरियो आहे सॼो छॾियो हल धिका न ॾींदा करो अरे हल यू इडियट यू इडियट ऐसे गेट आउट हल बा हल बस हल मां तो Idiot. बस हल हल ॾिसी रहियो हल हल चपा तो है चपा बस बस नहीं कयो से बस नहीं हल जा खण पंहिंजे चरे खे हां बस हल हल इन जहिड़े असां पाण चरिया आहियूं हरू भरू दुकानदारी सुबुह सां ख़राब कई अथई शाहरुख खान डिज़ाइन ठाहे बूथ बि शाहरुख खान जहिड़ो अथसि पुराणो छेणो ॼण भित ते भूरी में जो छेणो थपियल आहे हल या उस्ताद वे वा वे वे छो त नाड़ थपा मूंखे नाड़ मां चाहे तो मूंसां न विड़ थपा छो थो वणे यार थपा छो थो वणे मूंखे थपा छो थो वणे छो थियो थियो आहे शुक्र थियो निंड में आहीं ख़्वाबु हुयो
मां सम्झो त मूंखे सच में थप्पा आयूं अथऊं मां हुते सम्झो त सेलून ते वारो मूंखे सम्झ में ई न आई ॻाल्हि यार हे ख़्वाबु हुयो माना मां सच सम्झो कुट कुटा लॻी पई ईअं चयो ख़ैर त हुयो को पंहिंजो घर वारो सही आहे ख़्वाबु हुयो ख़्वाबु मां चयुमि ईअं मूंखे केरु थप्पड़ हणंदो मुंडी लाहियांसि गेट आउट लेडी फुल लेडी फूल तो जैसे कि मैं आपका अपना मासात खीरो तो आज हम सखर में मौजूद हैं। पहले भी मैंने एक टिकटॉक शो अवार्ड किया था सखर में मासात खीरो के नाम से। तो अभी हमारा जो 4 तारीख इवेंट है टिकटॉक अवार्ड शो खान साहब के नाम से। तो मैं पहले भी इधर से ही अपने अवार्ड बना के गया था तो अभी भी हमारा काम इधर ही चल रहा है। तो हम आज मौजूद है यहाँ जियोग्राफर पे दुकान पे और इस दुकान पे अल्हम्दुलिल्लाह बहुत सारी चीज़ें हैं जो आप अपने लिए बना सकते हो। कौन कौन सी चीज़ें हैं वो अकरम भाई हमें बताएगा। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर क्या हाल है? खैर ठीक ठाक खैर अल्लाह का खैरियत करम, हो आप सर? सुनाएं खैरियत। सर पहले भी हमने इधर काम किया था 300 जी। अवार्ड का प्रोग्राम किया था अभी 150 का है इंशाल्लाह फिर इंशाल्लाह 500 का होगा। तो आप हमसे कितना मुतमिन है और आपके दुकान में किस किस चीज़ की सहूलत है? सर हम लोगों के पास टिकटॉक के हवाले से शील्डें मिल जाती हैं, कस्टमाइज शील्डें मिल जाती हैं जिस पे आप अपना नाम लिखवा सकते हैं, लोगो बनवा सकते हैं, तस्वीरें लगवा सकते जी। हैं, शेडें बन जाती हैं, केपें बन जाती हैं और भाई जो भी आप सोचें पेनाफ्लेक्स वगैरह जो आप सोच सकते हैं वो इस तरीके की कस्टमाइज शील्डें जो हैंडमेड कहलाती हैं मिलती नहीं आप मार्केट में, हम लोग वो क्रिएट करके देते हैं। आपकी सोच की क्रिएशन कर देते हैं हम लोग। आप सिर्फ सोच कर आएँ कि क्या बनवाना है। ठीक ठीक। और जियो नाम है, ब्रांड है बाकायदे। हाँ हमने बिल्कुल 3-4 प्रोजेक्ट शीरा भाई के साथ और भी लिए हैं और ये दूसरा प्रोजेक्ट है, तीसरा प्रोजेक्ट भी हमारा आ रहा है इंशाल्लाह। बिल्कुल जो फरमाइश कर रहे हैं न्यू क्रिएट करके डिजाइन देते हैं। एतमाद का नाम है जी। दोस्तों जब भी आपको किसी चीज की जरूरत पड़े तो जियोग्राफर को याद आप भी आ जरूर जाएं। करना। सर आप भी आ जाए ना सर। आप क्यों पीछे? हाँ ना आ जाए, आ आ जाए जाए। ना सर। ये आफाक भाई हमारे। ये आफाक भाई है, इसकी मेहनत है और ये हमारे साथ तावन भी है। यकीन करो हम अपना दुकान समझ कर आते हैं इधर। बड़ी मेहरबानी भाई आपकी। थैंक यू सर। बहुत शुक्रिया, थैंक यू।